सेठारजा खां रिपोर्ट करे सैयद ज़ुबैर अली शाह बुखारी तालका गंपट जे गोठ ठट्टे जे रहाकू हाल डंगड़ीअ महाड़ीअ लॻ गाबर शाख जे रहवासिन मुसमात इनायत खातून साल अब्दुल जब्बार उर्फ सवार अली शेख पंहिंजे पुट वकार अली शेख समेत सिटी प्रेस क्लब सेठारजा पहुची दायूं आहे त 62 शख्स गुलाम शबीर नारे जो ऐं संदसि ॿार मंज़ूर हुसैन असकर अली ऐं इरफान अली निसार अहमद गुलाम अली नारे जो असांखे मौतमार धमकी ॾेई रहियो आहे। हुननि सिंध ग्रीन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कुछ अरसो पहिरियां असां मथे जड़ियल 62 शख्स गुलाम शबीर नारे जो सां भाईवारी ते सिरुनि जे पठे जो कारोबार शुरू कयो, जंहिंमें उन असांखे सिर्फ़ु ₹1 लख ॾिना, जॾहिं त असां पंहिंजा ढगा ढोर ऐं ॿियूं शयूं विकिरो करे कारोबार लॻाए कारोबार शुरू कयो, जेको बहितर नमूने सां हली रहियो। पर ऊन्हारे जे मौसम में पयल बरसातुनि सबबि तमामु घणो नुक़सान थी वियो, जंहिंजे करे गुलाम शबीर नारे जो खे पिणु सॼी ख़बर आहे, पर हाणे हू पंहिंजा पैसा वापसि थो घुरे। हुननि चयो त असां केतिरा ई भेरा उन वटि मेड़ मिंथ बि वठी विया आहियूं त असां तबाह थी विया आहियूं, पर हू असांजे हिक बि नथो ॿुधे। उन्हनि वस वारनि चयो त असां ते कूड़ा केस दाख़िल ऐं पुलिस जे तरफ़ां हिरासमेंट कराइण जी कोशिशि कई, जंहिं ख़िलाफ़ असां कोर्ट सगुर सां रुजू कयो आहे, पर हाणे हू मुंहिंजे पोढ़े बीमार मुड़ुस ऐं पुट खे अगवा करण ऐं मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं मां असांखे तमामु घणो ख़ौफ़ थी वियो आहे। उन जे करे असां IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील कयूं था त नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ ऐं उन्हनि खे इंसाफ़ फराहम कयो वञे।